अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं वालेकुम मुफ्ती सलाम। साहब जी ख़िदमत में अर्ज़ आहे त रोज़े जी हालत में अखियुनि में ड्राप्स यानी बुड़ो वग़ैरह विझी सघिजे थो या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल अमीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। रोज़े जी हालत में अखियुनि में ड्राप्स विझण सां रोज़ो कोन टुटंदो, छो त दिमाग़ ऐं मादे ताईं जदीद साइंस जी तहक़ीक़ मुताबिक़ को बि मनफ़ज़ न आहे। यानी मनफ़ज़नि जे ज़रिए जेकॾहिं डायरेक्ट दिमाग़ में या मादे में का शइ पहुचे त रोज़ो भॼे। तंहिं करे शरई हुकुम आहे त रोज़े जे दौरान या रोज़े जे वक़्तु अखियुनि में ड्राप्स विझण सां या सुरमो पाइण सां बि रोज़ो कोन भॼंदो आहे। साईं मुफ्ती साहब जी ख़िदमत में अर्ज़ आहे त एतिकाफ़ वारो मस्जिद जी सफ़ाई करे सघे थो या न? अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा, अम्मा बाद। एतिकाफ़ वारे जे मुतालिक़ असां गुज़िश्ता सुवालनि में इहो जवाबु ॾिनो त एतिकाफ़ वारो हर उहो कमु जेको नेकी आहे, इबादत आहे, सुठो कमु आहे, करे सघे थो। तंहिं करे जेकॾहिं मोतक़िफ़ मस्जिद में सफ़ाई करे मस्जिद जे हुदूद जी, त मस्जिद जे हुदूद जे अंदरि उहो मस्जिद जी सफ़ाई करे त इहो जाइज़ आहे, करे सघे थो। साईं मुफ्ती साहब जी ख़िदमत में अर्ज़ आहे त असर जी नमाज़ खां बाद तिलावत जो सजदो करणु जाइज़ आहे या न? असर जी नमाज़ खां बाद में सजदे तिलावत करणु जाइज़ आहे। बाक़ी टिनि वक़्तनि में जेके टे वक़्त मकरूह आहिनि, जिन में नमाज़ पढ़णु मकरूह तहरीमी आहे। सिज जे उभरण जे टाइम इस्तिवा जे वक़्तु, इस्तिवा जो मतिलबु इहो आहे त जंहिं वक़्त में सिज बिल्कुलु मथां बीही रहे, जंहिंखे चवंदा आहियूं ज़वाल जो आसान लफ़्ज़नि में, पर ज़वाल ॿी शइ आहे। इस्तिवा जे वक़्तु उन जी निशानी इहा आहे त जॾहिं माण्हू ॿाहिरि हलंदो त पाछो कोन थींदो उन टाइम ते, ऐं टियों सिज लहण जे टाइम ते। इन्हनि टिनि टाइमनि ते सजदे तिलावत करणु बि मकरूह तहरीमी आहे।